أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للمؤمنين والنار للمشركين والكافرين والمنافقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين ورحمة للعالمين مولانا ومولى الثقلين جد الحسن والحسين أبي القاسم وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين المظلومين ولعنة الدار على أعدائهم ومنكري فضائلهم وغاصبي حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين أما بعد بسم الله الرحمن الرحيم صلوات बेमामूल तकरीबन हर मजलिस में खुतबे खां बाद ॿियो खुतबो थींदो आहे। हिकिड़ो खुतबो अरबी में पढ़ियमि, ॿियो खुतबो सिंधी में। महिरबानी करे अॻिते बाबा ने बुलंद सलाम सैयदा बुलंद सैयदा हज़रत फातिमा ज़हरा सलाम सभी दौर मजलिस में अचन कबूल फरमाए। साईं जो ही फर्शे अज़ा पानी दरबार में खालिक कबूल फरमाए। जितां जितां आया है तमाजो हर कदम अल्लाह पांजी रज़ा में शामिल फरमाए। ज़माने दे हवादिसात, ज़माने दे तकालीफ, ज़माने दे परेशानी खां सैयदा के सबके खालिक तमके महफूज एक बावा मरहूम असद
मेहरानी अल्लाह अली व ज़हरा जे सदक़े इन मरहूम के चोलहन की कचहरी नसीब जवारे आइन अल्लाह के जगह इनायत की अज़ादारन जा गुज़श्तगान दुनिया में हलिया वया आहिनि सैयदा ज़हरा के सदक़े ख़ालिक़ सुन्नी या सगीरा कबीरा गुनाह करबला के नवाब के सदक़े ख़ालिक़ असां के भले थियण जी तौफ़ीक़ इन सभिनी दुआउनि जे क़बूलियत जे लाइ एतिरो मजमूआ एतिरी वॾी सलावत रात पाण जिते मजलिस चली तव्हां जेकॾहिं कोई मूंखे यादि ॾियारींदो त पोइ मां उतां अॻिते हलण जी कंदुमि ऐं कुझु मूंखे पढ़ण में आसानी थी पवंदी जेकी रात वेठा हुयो उन्हनि खे अपील आहे ॿुधायो साईं को चवे जियो मतलब जियो ते चली सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे मुतालिक अर्ज़ पे कयनि हिननि पाक साईं जे घर जी केतिरी इज़त आहे ऐं ॿियो त सैयदा जे दर जी केॾी इज़त आहे ॿी शइ मुंहिंजी मखदूमा साईं जी पंहिंजी अल्लाह ऐं रसूल जे नज़दीक केतिरी इज़त ऐं ॿिया ॿ टुकड़ा मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुमि मूंखे थो थिए अलाए तव्हांखे बि थिए थो सैयदा के दर की इज्जत ये है जो नबीयन जो सुल्तान 6 महीना या 9 महीना दरे ज़हरा ते अची ऐं सलाम कंदा अस्सलामु अलैकुम या अहलल बैत रात में अर्ज़ कयो टे हिन क़िस्म हिकु आहे अज़वाज ॿिया आहिनि असहाब ऐं टियां आहिनि अहल बैत असांजो गुमान हुस्न ज़न त जेॾीमहिल नबीअनि जो नबी दरे फातिमा ॾे वेंदा हूंदा त सहाबा किराम बि गॾिया वेंदा हूंदा ऐं जे गॾिया वेंदा हूंदा त पोइ मुस्तफ़ा वांगुरु उहे बि सलाम कंदा जेकॾहिं रहमतुल लिल आलमीन सां गॾिया था वञनि त मुंहिंजे
मुझे आका जन कंदा सलाम अस्सलामु अलैकुम या अहलल बैत। जे सहाबे किराम पोयों हूंदा तो उहे भी गॾिजी रहमतुल लिल आलमीन सां छा चवंदा अस्सलामु अलैकुम या अहलल बैत। जेकॾहिं ये सहाबे किराम हुजनि हा अहल बैत में शामिल उहे पाण सलाम में ये न चवनि हा त ऐ अंदर रहण वारा अली ओ फातिमा असां सभई तव्हांजे सलाम करे था चऊं त असां अहल बैत न आहियूं, तव्हां अहल बैत आहियो। अज़वाज जा घर जुदा रसूलुल्लाह जन ओॾे बि नथा वञनि माना दुनिया जे रहमत कुल ॾसण था चाहिनि त अहल बैत में शामिल सिर्फ़ ऐं सिर्फ़ उहे आहिनि जेके फातिमा जे घर जा भाती बीबी शैदा वह सैयदा सलामुल्लाह अलैहा जी पंहिंजी अज़मत केतिरी आहे। उन्हें खां पोइ जनाबे ज़हरा जे नाम ते एक तस्बीह मशहूर है। इन पासे जे रुख घट हूंदो आहे ख़तीब जो, इन करे मुंहिंजे दिल जी हसरत इहा आहे त मां तस्बीह जनाबे ज़हरा जे मुतालिक़ बेबचार जुमला तस्बीह जनाबे सैयदा या तस्बीह कीअं थी या तस्बीह पहिरियां कीअं ठही वरी उन खां पोइ ही जेके तस्बीह जा दाना अॼु ताईं हलनि था पिया त इहा तस्बीह कीअं थी। वरी जेका तस्बीह सैयदा जी आहे त उन जे पढ़ण सां फायदा केतिरा आहिनि। इन करे बचार जुमलनि जी कोशिश मां कंदुमि जेसिताईं पहुची सघियुमि। सैयदा जी पंहिंजी अज़मत ज़हरा जी अज़मत इहा आहे इज़ा दख़लत फातिमा जेॾी महिल नबी जे साम्हूं सैयदा जी आमद थींदी फ़क़ाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमा ज़हरा जे लाइ उथी वेंदा। इब्तिदा में सवालात थी समझी जे थी समझी मुस्तफा तो उठे तो वो इहा सुन्नत असां जे न्याणियुनि जे अॻियां उथी बीहूं। जेकॾहिं सुन्नत में शामिल न आहे त वो छा सबब आहे जो अंबिया बेटा हुजन मुस्तफा जन अचन त जंहिं मोहम्मद जे लाइ नबी उथी बीहनि फातिमा अचे तो उहो नबी तो उथी मञणो पवंदो त ज़हरा पंहिंजी हैसियत में उहा बीबी आहे जंहिंजो एहतराम
मुस्तफा करे दुनिया के तो दसे त धीउ समझी नथो उथा एहतराम जे लायका जंहिंजे करे ताज़ीम थो कयां। कुरान मजीद की बड़ी आयत है कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत करणु चाहियो था तो पोइ मुंहिंजे महबूब जी पैरवी कयो। नतीजो छा निकिरंदो युहिब्बुकुमुल्लाह एॾा मुस्तफा के राज़ी कंदव तो अल्लाह तव्हां सां पाण ई मोहब्बत कंदो। वो पाण ई मोहब्बत न वयगफिर लकुम ज़ुनूबकुम खुदा तव्हांजा गुनाह भी माफ़ करे हाणे जेकॾहिं पैरवी आहे मुस्तफा जी करणी त पोइ पैरवी ही आहे कि फातिमा अचे त पोइ पैरवी इन खे चइबो आहे त मुस्तफा वांगुरु फातिमा खे जॻह ॾियो पाण उथी बीही रहो। मोहम्मद की पैरवी कंदव त अल्लाह राज़ी थींदो। ऐं हुज़ूर जन फरमायो रिज़ा ओ फातिमा मिन रिज़ाई जंहिंजे फातिमा राज़ी उन ते मां मोहम्मद राज़ी जंहिंजे मां मोहम्मद राज़ी उन ते अल्लाह राज़ी। माना इहा थी त रज़ी अल्लाह उहो आहे जंहिंजे फातिमा राज़ी हुजे। अल्लाह राज़ी उन ते जंहिंजे ज़हरा राज़ी हुजे। मक़ाम फातिमा चाहे। अच्छा वरी ॿियो सवाल कुरान तो चवे अर्रिजालु क़व्वामूना अला निसा मर्द हाकिम औरत महकूम। मर्द हाकिम औरत महकूम। जो जुमलो चए अचो त वरी नए से ओॾे हलूं। बाबा साईं नबी वेठा हुजनि कि मुस्तफा अचे नबी उठी बीही रहनि ऐं पहिरियों इंतज़ार कंदा त रहमत कुल वेहनि त पोइ ॿिया नबी वेहनि। ऐं जीअं मुस्तफा जन वेहंदा त वरी नबी वेहंदा। पर जेकॾहिं कुझु देर खां बाद में सैयदा अचे त पहिरियां मुस्तफा उथनि। मुस्तफा उथनि त अंबिया उथनि। वरी पहिरियों ज़हरा बीहे त पोइ मुस्तफा बीहे। मुस्तफा बीहे त वरी नबी बीहनि। छा दुनिया सम्झो आहे अली जी ज़ात खे। पर जेको मुझे सवाल वो अञा त में रहे सवाल ही आहे त सैयदा जे लाइ उथंदा पर अली मुर्तज़ा लाइ कॾहिं न उथिया। हिते वरी ईअं थो थिए त जेकॾहिं मुस्तफा वेहने वरी नबी वेहने पहिरियों फातिमा बीहे। हाणे जीअं सभई वेठा हुजनि अचानक अली जी आमद थिए त पहिरियों फातिमा उथे। फातिमा उथे त मोहम्मद उथे। मोहम्मद उथे त नबी उथनि। वरी सवाल थो कयां हाणे अचो त ॾिसो त अली जे लाइ
उठंदा ज़हरा लाइ उथी बीहनि इहो छा ॾे हिते तव्हां इलाही सारा मुंहिंजा साईं उस्ताद हूंदा जेके बच्चनि खे पढ़ाईंदा हूंदा पोइ उहे अख़लाक सेखारींदा आहिनि बच्चनि खे मसलन कुर्सी ते वेठा आहिनि ॿियो उस्ताद आयो जेमहिल उस्ताद आयो त ही उथी बीहंदा छो उथी बीहंदा ताकि शागिर्द उथनि उस्ताद उथंदो त शागिर्द उथंदा हाणे शागिर्द उथनि त उनजे ज़हन में अचे त जहिड़ी इज़त मुंहिंजी आहे ओहिड़ो ई पेशो हिन उस्ताद जो आहे इन करे जंहिंजे लाइ तव्हां उथो था मां बि उथी सम्झायां थो जहिड़ो मां आहियां तहिड़ो ई आहे अली जे लाइ न पिया उथनि छो ज़हरा लाइ छो पिया उथनि इन करे जो रात में अर्ज़ कयो त मर्दनि जे लाइ हाथी जो नालो आहे मुस्तफ़ा तजुर्बो करे मुस्तफ़ा मस्तूरात के नथो समझाए सके अहकाम जेकी अहकाम ज़हरा समझाए सके थी ये समझो तो मर्दन के लाए उस्ताद मोहम्मद औरतन के लाए उस्ताद ज़हरा नबी ज़हरा के समझी उठे इनके करे जो तो अली जो वारो इनो देर सां इन करे फातिमा मुझे तौर में रिसालत जो हिस्सो ही और तुझी हादी इन करे उठी सहाबा के समझाया तो जेतरो मकाम मोहम्मद जो आहे एतरो मकाम ज़हरा जो सैयदा जेमहिल साम्हूं अचे मकाम रसूल उथी बीहंदा फ़अक़बलहा अॻिते वञी वठी अची फ़अजलसहा इला मजलिसिही फ़अजलसहा अला मजलिसिही पोइ वरी सैयदा खे वठी अचनि पंहिंजी जॻह ते विहारनि पान बीठा आहिनि फातिमा वेठी आहे तव्हां अञा हिकिड़े पासे ॾे गौर न कयो आहे जॾहिं मुंहिंजी ज़हन थो हले उहो मूंसां गॾिजी तव्हां सफ़र कयो रसूल विहारियो फातिमा खे पाण न अची वेठी फातिमा तव्हां अचो विहो मुझे हूंदे विहो ताकि दुनिया के ॾेखारियां त मासूम जी जॻह ते गैर मासूम न वेहंदो मासूम जी जॻह ते मासूम वेहंदो इहो फ़ैसिलो बि थी वियो हज़रत अबू सुफियान जी थी मारे बेचे दुश्मन दे लाने बनु मैया दे लाने जय बीबी जो नालो खयो त उन जो नालो आहे उम्मे हबीबा अबू सुफियान जी थी हाकिम शाम जी भेण यजीद अलैहिल्लाम जी पुफी रसूल जो हरम एक ॾींहुं उम्मे हबीबा सां मिलन अबू
सुफियान है तो मुस्तफा जो फर्श मुस्तफा जो बिस्तर मुस्तफा की मसनद विछाई पी धी सा मिलना है जिया मसनद विछाई पई तो उते बैठा जिया बैठो तो हजरत उम्मे हबीबा उठी के बाबा उठ जो ते पुटछो ए उतो तो सही जिया उठया तो हजरत उम्मे हबीबा वो मसनद वेड़े होते रखी छडी मसनद वेड़े होने रखी ज़हरा नाराज को थी ना पुत्र ये शामिल अंदे हजरत उम्मे हबीबा जवाब रखवा कैफ अजलिसुर रिजसा अला फिराश ताहिर बाबा साईं मुझी मजबूरी है मां रिजस के पाक दी जगह ते कीअं वधाया सही तमाम सभिनी का बुधो सुधी हो देशी बाहर आयो पाना जने हजरत अबू बकर जने आया खिलाफत के लाए त मुस्तफा जी जगह ते न बैठा मुस्तफा जी जगह ते को लाखो छटे बेटा के बैठा हेठ बैठा कंध ना लायो सुभान यो भी जरूरी कोटे न काम के दाद उठी उठी जो ना जे करे यो लफ्ज ही ता दोहराइंदा ही तो मुझे ना करनी मत ये इतना प्यार करे पिया के इमाम हुसैन को जाने तेरा की मोहब्बत वरना मां पैसो ही न ला तो फकीर मानवा ये रात रे ठगे कोटन सा मुलाकात है जी देंदा मावरी चंद आया इन तरह ते भूत कणियण वारो इन दौर जो शैतान इन करे ही आइन उहे जिते झुको त हे किरण न ॾींदा हजरत अबू बकर जन आया तो वो डाको छदे ये थी बेटा छोड़ के मुस्तफा जो एहतराम सुभान ये मन हजरत उमर जन आया तो वो वरी थोरो अन्या हेठ एहतराम कयो कि पहली जो एहतराम उन बे जो कयो डाका गुलजार एक डाको तो यो छुट्टी पहलियो आणि बजन बेटा बाकी रहियो हिकिड़ो आणि उते वरी साईं खनी साईं जन वेठा आणि मां तव्हां को तो पुछां मूंखे ॿुधायो कुझु बि करे सभु जेॾी महिल वेठा था डाका त वार जी आराम थी विया माण्हुनि जी नज़र ई त हली ईंदो त हाणे हेठि वेहंदो वाहरी बादशाह अली जो आयो तो पहरे दे पैर रखी उते अली बैठो जिते मुस्तफा बैठो साईं ने न पहला बेटा न ॿिया न
मुस्तफा जी के गाते बैठा आयो मौला ने फरमाया काठी जो तख्त मुझे कदमन के मुकाबले में केड़ी हैसियत तो रखे मां त ही बई कदम मोहरे नबूवत ते रखे मुल्ला के कपे वाह वादा कई में अली अमीर जेडी मतलब इन्हीं जगह पे बैठा सुभान अल्लाह तो मुझे पाक मौला की मुबारक में शुरू किया मानन जा बटे किस्मती दाता इकरा मानू दाइन सिर्फ कुर्सी है जेको वेठो बाबू ये बोलो इकरा मानू सिर्फ कुर्सी है यार पर प्यारे चाहे होता रे ए मानन के चापलूसी कोठी अनी आगाली ते याद रख जो मैं पूछंदा मां मुकाम मिस्री में लो ज़ैनुल आबिदीन जो जो गुलाम जरा मौला जब उन्हें जरा रखे देवा आए दुखी गाल पान जे पंजा मौला ज़ैनुल आबिदीन जब जरा रहे बैठो माके मायने में पंज लफ्ज़न में जरा ये के मान से होना ये सब मान न थे मौला ही नजर मौला ने फरमाया ताया की शक्ल तोखे नजर थी अचे असल जेको रूहानी मानो हुंदो इन जे अमलन जे करे इन्हे के उहा शक्ल नजर ईंदी जेका अमल खां पोइ इन्हनि जी आहे मौला उहे कीअं आहिनि मौला फरमायो हिकिड़ा थी शींहं मौला मन दलेर आहिनि मौला फरमायो न इन्हे लिहाज में नथो शींहं जो मौला उहे कीअं फरमाइनि था ग़रीबन ते नज़र रखी वेठा हूंदा दरिंदा गरीब कर खयो त अहिड़ो चंबो रखंदसि जो वरी हो मथे साह बि न खणी सघंदा रात में मां अर्ज़ कयो त मां पंहिंजो न्यापो तव्हां ते पहुचायां तमाना या मुंहिंजो मुर्शिद अली मौला पियो मौला फरमायो ॿिया थी बखड़ मौला ये बखड़ छो खिलो न सही खिलो तॾहिं जेॾी महिल असां में उहा शइ न हुजे हिकड़ा दी बखर मोकियो पिया ॻाल्हि कोड़ी कोनी ते हूंदे ई बि करियो हीअं गॾु पिया घुमंदा नज़र हिते हूंदनि मोकियो दी मोके जी तलाश में अखबार में मौत सामो सामो साईं साईं बिस्मिल्लाह या अली मदद मौला आबाद मौला फरमाए का हिकड़ा थी लूमड़ियों मौला ये लूमड़ियों छो फरमाए ता पाण काठे रे आडो उन जी खुशामद बी वजह इन्हें को मुराद थी वापार
उहे मौला कीअं जे जेका शइ वठंदा 100 ऐं पकड़ंदा ऐं जेॾीमहिल विकिणंदा त उनजी तारीफ़ कंदे कंदे मापंदा तव्हां चुप थी विया आहियो ख़ैर नाहे मौला जन फरमाइनि था हिकिड़ा थी कुत्ता शरीफ़नि जी गिला कंदा शरीफ़ लंघियो त बद अखलाक़ी कंदा माना भौं कंदा माना शरीफ़ खे गारियूं ॾियणो शरीफ़ खे भौं करणो इहो इंसान जो कमु कोन्हे कुत्ते जो कमु आहे मौला बस फरमाइंदा ॿिया आहिनि हलाल जानवर मौला हलाल जानवर केरु फरमाइंदा असांजा मुहिब मौला फरमाइनि था लूमड़ीअ जी नज़र बि इन्हनि ते अखर जी नज़र बि ॻाल्हायो त सही इन्हनि ते शींहं जी नज़र बि इन्हनि ते इमाम हिकिड़ो जुमिलो नाहे चयो अलाए छा सबबु आहे मौला फरमाइनि था तूं ॿुधाए एतिरनि ज़ालिमनि जे हूंदे इहो हलाल जानवर गुज़ारींदो केतिरो ॾुखियो हाणे ॻाल्हि इहा थी त हे त थिया हैवान तव्हां चओ थो यार ॻाल्हि इहा अजीब आहे बाबा सही खंदक में हिकिड़े इंसान खे रसूल चयो आहे को जेको हिन कुते जी ज़ुबान बंदि करे हैवान ऐं इंसान में फ़र्क़ु त आहे न उहे त्योहार घटि था ॻाल्हाइनि हर शइ में पाप लॻा पिया आहिनि न ॻाल्हाइनि न हर मथां हैवान ऐं इंसान में फ़र्क़ु आहे न भला उहो कहिड़ो फ़र्क़ु आहे साईं मौला वो पढ़ते पढ़ंदे अज़ादारनि खे तो चवे साईं त क़यामत जो ॾींहुं थींदो पुछां जेॾीमहिल मूंखां थिए त तव्हां अज़ादार हुसैन वटि मुंहिंजी सिफ़ारिश कयो छो सिफ़ारिश कजो जे तव्हां मौला खे प्यारा आहियो ॾाढा तव्हां मुंहिंजे लाइ जेॾीमहिल जथो करे हुसैन वटि ईंदो त मौला तुंहिंजा मसाइब पढ़ंदो हो अली मौला जा फ़ज़ाइल पढ़ंदो हो मुमकिन आहे त मूंखे तकलीफ़ अचे जे तव्हां शबीर खे चवंदो त मुंहिंजी मुश्किल ठही मुंहिंजी बि इहा तमन्ना ॿियो मक़सदु कोई कोन्हे ॻाल्हि किथे छॾी आहे किथे भई छॾी आहे मूंखे ॿुधायो हाणे जेॾीमहिल अली अमीर आयो त मां ॻाल्हि पई कई त माण्हू हूंदा आहिनि के कुर्सीअ जा ऐं के हूंदा आहिनि वरी ख़ासि माण्हू MP साहब चढ़े न चढ़े असां साईं न हा असां भी कोई मने न मने असां छा भी असां के चवे असां अली जा समझो था ना मुझे जेॾीमहिल जो पाक मौला जन आया
सभी मुबारक होना शुरू कर दिल खुश थी दी ताजी लेकिन गौर से बताओ जेको अजे मौला मुबारक मौला मुबारक मौला मुबारक अली जो गुलाम है उनजो नालो असबक बिन नबात नालो असबक दस नबात जो फर्जंद अली जो चही तो गुलाम गौर से जो दिल ठरी पोंदी अली जे गुलाम जी बार बार तो सभी पे मुबारक ॾिनियूं हिन जी भी वारी आई मुझे मुर्शिद बैठो आ मिंबर ते सामो मजी सलाम करे जद मौला ये ता के खिलाफत की मुबारक ॾियण आया आहिनि मां मुबारक ॾियण कोन आहियां मूंखे तव्हां ॿुधायो हर कोई चढ़ंदो न असां आया ते मुबारक ॾियण हे वरी मौला अली खां सॼो बुझाए थो ये ही थींदो न क्या तो मां मुबारक ॾियण न आहियां सभिनी जी नज़र असबक बिन नबात ॾिसो अॻिते छा थो चवे जब मौला मिंबर ते विहण जी मुबारक ॾियण न आयो आहियां अञा सभिनी ॾिठो हाणे हिन जा लब खुलिया जब मौला मिंबर खे मुबारक ॾियण आयो आहियां तो अली मिलियो जनाब ज़हरा अचे त मुस्तफा उथी भी ये हुयो न वो वठी अची पांजी जगह ते रिया इहा ये सैयदा जी इज्जत रात पड़ियो हम घर ए गालिबन दर दिल जैसी अज सैयदा के मुतालिक बड़े जुमला पढ़ी तो तस्बीह जनाब सैयदा ते बचा गालियो तहां सा करे तहां दुआ वठाओ जनाब ज़हरा सलामुल्लाह अलैहा उन्हनि जी इज्जत कई रसूलुल्लाह मकाम छा है ज़हरा जो रसूलुल्लाह ने फातिमा सैयदा जो तारुफ था करन फरमाया था कानत मरियम सैयदतुन निसाइल आलमीन फी ज़मानिहा वब्नती फातिमा सैयदतुन निसाइल आलमीन मिनल अव्वलीन वल आखिरीन रसूल को फरमाए मरियम पंहिंजे दौर जे औरतुनि जी सरदार हुई न अञा दौर न हुई पंहिंजे दौर जे औरतुनि जी सरदार हुई फरमाइंदा मुंहिंजी धीअ फातिमा आलमीन जी औरतुनि जी सरदार अव्वलीन खां वठी आखिरीन ताईं यो अव्वलीन ऐं आखिरीन छा आहे माना हज़रत हव्वा खां वठी ओ क़यामत ताईं जेसी ताईं सूर फूकण वारो सूर फूके तेसी ताईं जेतिरियूं औरतूं ॼमंदियूं जेतिरियूं ॼायल आहिनि उन्हनि सभिनी जी सरदार हिकु लफ़्ज़ कहां में जब सैयदा फातिमा वो चाहे फातिमा की मां छो न हुजे सरदार फातिमा ये फातिमा की मां जन्नत में वञणु चाहे तो तेसी ताईं नथी वञी सघे तेसी ताईं फातिमा की सरदारी क़बूल न करे जॾहिं फातिमा की मां जन्नत में फातिमा को सवा नथी वञे तो तुंहिंजी मां फातिमा को सवा कान वञी सघंदी
इतनी अजमत वाली बीबी घर जो कम पान माजी के जुमला तो जमा ताम भी तो मौजूद देर भेनर माए ये भी मजलिस में अचन उहे भी बुधन असां के पैसा थींदा आहिनि तो ख़ुसूसन घर वारनि जी फरमाइश थींदी आहे मासी रखी जो पंहिंजे घर जो कम ज़हरा पाण हिकिड़ो जुमिलो पाइण त दिलि थी चए जनाब सैयदा कम कंदी मासूम जो फरमान मौला जन फरमाइनि था जेका औरत पंहिंजे घर जो कम पाण करे कम कंदे पघर निकिरे पसीने जा कतरा किरनि मौला जन फरमाइनि था इहे हिकु हिकु पसीने जो कतरो इहो उन्ही मुजाहिद जे खून जे कतरनि जेतिरो सवाब आहे जेके नबी ऐं इमाम सां गॾु जंग में विढ़ण वञनि तव्हांजी तवज्जो कान्हे मौला जन फरमाइनि था पंहिंजे घर जो कमु करे सैयदा घर जो कमु कीअं कंदी चकी पाण हलाए शदीद बुखार ज़हरा शदीद बुखार सजी रात जागी अल्लाह की इबादत सुबह की नमाज के बाद में बच्चन जे लाए अटो थी पियन अली मुर्तदा जन जो आया कैफियत सैयदा जी ॾिठा मुझे मौला जन हथ ला ज़हरा यही तो बुखार फातिमा छॾियो घर जे कम तमाम आराम मुझे साईं फरमाईंदी या अली दुआ करो मौत अचे त ॿिनि कमनि मां हिक में अचे सैयदा कीअं साईं फरमाईंदी या अल्लाह जी इबादत कंदे मौत अचे या मासूमन जी ख़िदमत कंदे मौत अचे तस्बीह जनाब सैयदा शुरू कीअं थी सैयदा जे हथनि में लिखूं पइजी वई मुझे आका जे घर में एक डाची अली बाहर जो कम संभाले ज़हरा ने हैवान के खूह मां पानी कढी प्यारे ओ सीरत ज़हरा ॿुधण वारा ओ मुंहिंजूं धीअर मुंहिंजूं भेनर नहजुल बलागा में शायद मुझे मुर्शिद अली तो फरमाए त जेका औरत मुर्स की खिदमत में मुर्स जो एहतराम कंदे वो हिकु गिलास पानी जो प्यारे इन जो भी अजर एतिरो अथसि जो हिसाब करे नथो सघे माना घर जो कम मुझी आका दादी जन के चादर हुई चपड़े बाबा को मिले वो बिछाएं तीन तो उन्हें के ये हैवान माना डाची गाह खाई रात जो बतूले आदरा उन्हें चादर के साफ करे बच्चन जो बिस्तरो बनाए कैफियत जैसी ज़हरा जी तेरे तो बताया थकी तरह पे आयो ना ताजी खबर रात पे भी सलवात मां पहुंची
सैयदा ज़हरा राज़ी दुआई करे सलाम गुनाहगार ना मुझे आका की हदन में लिखी पड़ी अली के मुर्तज़ा जन बरसा आया ज़हरा जी मुझे सरदार ज़हरा मौला बटो कनीज़ मुआई तमाम वञो मौला के चओ त काई हिक नौकरियाणी तव्हांखे ॾे मां ॾिसां थो सॼो ॾींहुं कमु था कयो मुंहिंजे साईं जन अचूं रसूलुल्लाह जन वटि आहियूं मुंहिंजे आका जन ॿाहिरि वेही कुझु घड़ी सैयदा जन वापसि आहियूं पंहिंजे घर नबी के सुल्तान के भाई खबर पाक मौला जब घर में बैठा जल्दी जल्दी ज़हरा के घर आया फातिमा जी मुझा लखीना बाबा पुत्र अचो मुझे बरसा में किया आया हया जे करे बतूल बाबे सां ॻाल्हाए छा ये सब असांजे नियाणियुनि खे दर्स आहे त पीउ माउ जे अॻियां अख़लाक इहो आहे त ज़ुबान न खुले अली मुर्तज़ा जन अॻिते आया बादशाह मां सैयदा के मोकिलियो मुझे मान कई नौकरियाणी मौला जन के चओ तो ये पुत्र ने त नथी अचे ये साईं राज़ी मुझे आका जन फरमाइनि था फातिमा नौकरियाणी ॾियां या कोई नुस्खो अहिड़ो ॾियां जो अल्लाह अञा वधीक राज़ी थिए मुझे साईं फरमाए थी बाबा साईं वो नुस्खो मुझे मौला जन फरमाए था फातिमा सुबह की नमाज पढ़ी 34 दफ़ा अल्लाहु अकबर चवंदी कर 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदी कर 33 दफ़ा सुभान अल्लाह पढ़ंदी कर इहो विर्द तू कर राज़ी रब थी सैयदा फरमाए थी बाबा साईं मूंखे नौकरियाणी की ज़रूरत कोन्हे ही शइ मुंहिंजे लाइ सब खां भली हिकिड़ी रिवायत आई ॿी रिवायत कहिड़ी आहे जेमल मुंहिंजी मखदूमा सां पुट मुंहिंजा घड़ी सवा निंड में पए बस पोइ मां जल्दी न ॿी रिवायत बि आहे त जेॾीमहिल मुंहिंजे पाक मुर्शिद मुस्तफा वटि रिश्ता अचण लॻा मुंहिंजी आकाज़ादी जा हकीकत ये है कि मुझे दिल पढ़ने लाने चाहिए ये जगह रिश्ता 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 ये मुझे क्या जानो क्या लगना है पर तारीख आ जा करी जेको अचे मौला जन फरमाए तो फातिमा जो रिश्तो मुझे इख्तियार में आहे ही कोन वो अल्लाह जे इख्तियार में हिकिड़ो माण्हू जंहिंखे चयो साईं मां 100 ऊंट या एतिरा ऊंट मुंहिंजे घर खां वठी तव्हांजे घर पे सोन सां भरियल इहे बि ॾींदुमि 300 नौकर बि ॾींदुमि 300 जॻहूं बि ॾींदुमि दुकान मुझे रसूलुल्लाह जन मिट्टीअ जो बुक भरियो मुठ भरे ही हैं तो वो कुछ लाने को मोती हुआ
फातिमा जो रिश्तो उदे थी एकड़े मानो को पूछा कि भाई कोई दुनिया में इंतजार करे कई ये बिन मौके पर वो बई रातियों मुझे एडी दुखियों गुजरियों जो अलाए जो रातियों कोटन ही कोन पे जे कदे जे एकड़ो सितारे के इंतजार में तमन मुझे दरवाजे ते अचे ॿियो खैबर जे मैदान में तमन अलम मुखे मिले जी मां पढ़ंदो रहंदुमि न मूंखे 2-3 कलाक में तकलीफ़ हाणे जेसीं ताईं चओ मां पढ़ां मूंखे त या अली तहां परेशानी कोन आयो मुसल्ले जे अल्लाह जो जिक्र था कयो ये सजो मदीनो जेको इंतजार में मथे मोहन तक सितारो करे तो रहे अली मुस्कुराए फरमाए तो मुझे समझो ही कोने जंहिंजे कम में मां आहियां उहो मुंहिंजे कम में सैयदा असांजे खाना में बैठी मुझे आज़ादी की जुबान ते हां हेडो सितारे मकाम छडियो सैयदा अंदर बैठी है बाहर न वई सितारे मकाम छडियो ज़हरा की जुबान ते आयो अल्लाहु अकबर अल्लाहु अल्लाहु दर्द मुगी दुआ न काम जिनके ई दुआ कंदो हलायो ई दुआ माना अल्लाह वडो शामे वडो जबल जी सही अदालत में अल्लाह वडो अल्लाहु अकबर मिन अन यूसफ सुभान अल्लाह जी किबरियाई एतरी या जो बंदो उनकी काई सिफत कमा कहू पर ही न हो सके साईं फरमाए कि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सितारो दरवाजे पे अपनी सलामी थियो मुझे आका दी की जुबान में लफ्ज लिखो अल्हम्दुलिल्लाह 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 सितारो मथे वयो साईं जी जुबान में लफ्ज लिख दो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकी गागो था मुसा गालाइंदा मुझो सवाल अजो इन शय के ॾिसो तस्वीर सैयदा जेडी मन शुरू था कन था छाता चवन अल्लाह पहले अकबर को अल्लाह अकबर जेडी मन सितारो वने थो सुभान पहलियो आखिर में अल्लाह माना अल्लाह का शुरू अल्लाह ने खत्म छा मतलब साईं फरमाए कि आयो तब अल्लाह वयो तब अल्लाह मां दुनिया के दर्शन की चाया जिया तवज्जा बिहारा तस्वीर पढ़ी पढ़े सोचीदा कयो अचण में भी उन्हें जो हथा त मोटाइण में भी कलमा इस्तिरजा पढ़ंदा है इन्ना लिल्लाहि माना साकी सैयदा ज़हरा की तस्वीर आई हिंदी से मुझे पढ़ियल न आहे आलिमन को ॿुधल आहे जेका तव्हांजे हवाले मुझे तबीयत आहे करे कहीं भी मतलब जेका ॿुधल रिवायत हूंदी आहे मां उनजो नालो खणंदो आहियां या वरी चवंदो आहियां उलमा था चवनि सवाल कयो
मर्द कोई न वियो छो ॾिसो न जीअं मुंहिंजी दिलि थी चए पढ़ण जी अली मौला वञनि हा रसूलुल्लाह जन वञनि हा हसनैन मां कंहिंखे मोकिलनि हा सैयदा छो इहो इन करे जो हज़रत हमज़ा जे जिगर खे खाधो हुयो हिकु औरत बरेल वेजे दुश्मन ते लानत उन्हें जिगर बात में भी थो हिंद हाँ जे माने हिंद इहो कम कयो असल लफ़्ज़ हिंद जे माने इहो कम कयो तो वो जगह से हुई पत्थर थी न जवाब दी सकी न उन्हें मां खून कोई अंदर वयो न उन्हें जो कोई हिस्सो अंदर दाखिल माना एक औरत हज़रत हमज़ा जी तौहीन कई ज़रूरियात हेडा एहड़ी औरत निकरे जंहिं जहिड़ी फजीलत में काई गाती ज़हरा बाहर निकरी हमज़ा जी इज्जत बयान कई मासूम का पूछा कि बेटे मौला ये जिक्र जो को पत्थर जो थियो मौला जवाब ॾिनो मुझे आका जन फरमाइन था केतिरा बि वस करे हा त ये जिगर न खाई सके छो मौला मौला फरमाइन था त जहन्नमी जे पेट में कॾहिं जन्नती जो न खून वञी सके थो न गोश्त वञी सके सैयदा वा तस्वीर ठाही छो त उन टाइम सैयदु शुहदा हुयो हज़रत हमज़ा मां के बेटो तो सोचा पढ़ा अलाए का थकली पिया आयो अलाए अलाए मूंखे ख़बर नथी पई मां वरी इन करे घड़ी रखाई कोन मौला जो मिंबर करे करे ॿ कलाक जो पढ़ी वञा तो वो रास्ते में ड्राइवर या ॿिया मुंहिंजा बच्चा जेके उहे पुछंदा आहिनि बाबा ये एतिरो पढ़ी वियो अब मूंखे तव्हां ॿुधायो त हाणे नज़र उन्हनि मां कोई नथो अचे ख़बर न आहे लाइन में पढ़ी वञा कलाक 7 मिनट 5 मिनट जॾहिं हिते खमसो जो पढ़ा इनमें कदम था मूंखे पोइ पिया ॿुधाइनि साईं वारा त 1 कलाक 55 मिंट पढ़ियो कॾहिं कॾहिं थी थो वञे ईअं न त जो मां पढ़ां वेठो तव्हां हरो भरो चओ त लहे या किरे थी सघो था तेसिताईं पढ़ंदुमि तव्हां सलावात पढ़ो त वरी मां अॻिते हलां जनाब ज़ैनुल आबिदीन हुसैन ने कब्र की मिट्टी खड़ी करबला की मिट्टी खड़ी ए मुझे मौला जो तस्बीह का दाना मुझे पाक मौला को ने पूछा मौला तस्बीह का हज़रत हमज़ा वाली भी तस्बीह ये भी है ये भी मिट्टी है दिया ए हुआ भी मिट्टी दिया चाहे हुन जो सवाब खत्म थी भला फरमाइंदा सवाब जे हिन में फरमाइंदा सवाब जे हीअ न बनायो हुआ हले हा मुझे पाक इमाम छा फरमायो मौला फरमायो हिन में ऐं हुन में फर्क आहे मौला कहिड़ो फर्क आहे मुझे आका जन फरमायो फर्क इहो आहे जो हुआ तस्बीह जैसी ताई तहां पढ़ंदा रहो तो सवाब ही जेका तस्बीह हुसैन जे मिट्टी मां जेका ठही आहे इने जी ख़ुशूसियत ही आहे पढ़ंदे पढ़ंदे तहां चुप थी
या तस्वीर है ज़हरा बंगाली मना तांजे हवाले में आ फायदो छाए ज़हरा के तस्वीर जो सुभान मौला ने फरमाया था कोई बेरोजगार इतने दांगा नहीं के बेरोजगार हैं घरों में करन वुजू करे रास्ते में अजन तस्बीह जनाब सैयदा पढ़दा है जरी मला रोजगार वाली जगह ते अचले तो धंधो शुरू कन पहिरियां सैयदा की तस्बीह पढ़ी बस करे करीम रब के ज़हरा जो वास्तो ॾेई दुआ घुरन दुनिया भुख मरे त मरे हिन जे रिज़्क़ में कमी नहीं थी हिकड़ी से एडी मुसीबत में गिरफ्तार ये साईं तुझे कोरोना जे मुंह मां हिकड़ी गाल ॿुधायां हाणे त अञा थोरी थोरी वरी साईं वारा ये जमाना जेके आहिनि ये मुंहं खे ढकींदा वठनि जॾहिं उरूज हो इन शइ हाँ बाबा असा मास्क न पातो तव्हांजी मर्ज़ी आहे पायो या न मांखे बि खपाइणा त कोन मौला ते यकीन आहे मौला ते यकीन आहे मौला ते तो इhtiyat भी कर ये बोले इhtiyat मौला ये कोन कर खूब बरसा वजे तो पासो में तव्हां जो मौला ते यकीन अनुमान का शेखी थी वो सामने वाले गाल से मिले वो अकेली आ लाड़काने मंजूर साईं साईं बहादुर शाह जी की गली केडी सोड़ी है सोड़ी गली आ उन्हें सोड़ी गली में अज़ादार जे मन मातम अच्छा मातम जे मन कंदा इन जोर सा तपो ही जेके पेर आहिनि हिकिड़ो अॻिते थी वेंदो आहे हिकिड़ो पोइते थी वेंदो आहे ये थींदो आहे न मौला इमाम हुसैन तो जाने मौला जो मेंबर आहे मूंखे ईअं पियो महसूसु थिए एतिरो वेझो बीठा जो मूंखे लॻे ईअं पियो त हे साह थो खणे त हो मातमी थो इहो वठेसि हो साह थो मोकिले त हे मातमी थो वठे पर पहिरियां जेका शइ शुरू थी त डॉक्टर पुछंदा अबा सवार त न आहे नी वाह मुंहिंजा मौला केॾो करीम आहे अहिड़ो इहो ताब शबीर धोतो जो वरी सवार जो नालो कंहिं न खयो ॿिया वापदा वतन मौला ने फरमाया था कोई दौर जे करे अहिड़ो अचे त ही ॿुधजो तव्हांजी कम जी शइ माण्हू घरों निकिरे पक कोन्हे त शाम मोटंदो मौला ने फरमाया था निकिरण को वुज़ू करे निकिरे पंहिंजे घर जो कड़ो पकड़े तस्बीह ज़हरा पढ़े सैयदा की तस्बीह पढ़ी खुदावंद आलम की दरबार में सैयदा जो वास्तो ॾेई दुआ घुरे मौला जन फरमाइनि था असां ज़ामिन आहियूं वञे थो जेसिताईं वरी मोटी घर न अचे तेसिताईं असां हिन जी हिफ़ाज़त कंदासीं मेरी जिंदगी रही कॾहिं अचो तो दुखन जी मलिका सैयदा ज़हरा सलाम अल्लाह अलैहा जे दुखन के
समझा तो ये बी मजलिस आशरे जी बी मजलिस अने 8 मजलिसूं हलंदियूं तमाम सब मजलिसुनि में शरीक थींदो ऐं कोशिश भी कजो खुदा शाहिदा करबला जी इब्तिदा है ज़हरा दरबार में सैयदा सनद जा फुर्जा में मायने के बाबा बे अंदाज मुझी मखदूमा ज़हरा ये सनद जा फुर्जा न पई ये हुसैन के जिस्म जा टुकड़ा ये ज़हरा बाबे का बाद मुझे आका का दीजन जिला किताब का लिखा है मुअस्सफतर रास नाहिलतल जिस्म मुनहिदतर रुकन अगलो जो इमाम जो सैयदा चाहे बाक़ियतल ऐन जुमलो जो आखिरी है मुहरिकतल क़ल्ब कहनी फातिमा जने बाबे का बाद पट्टी जो बत्ती तो वरी हुआ अली नाहिलतल जिस्म एडी कमजोर थी वई ज़ैनब हुसैन जी अम्मा जो 18 साल उम्र हसे हलंदी लठ जे आसे बाक़ियतल ऐन नी मुझे या रात ज़हरा बैठी रोई रोई चौंदी बाबा पखी भी बोले बोले चुप पर बाबा धी अन्या रोई इना सैयदा बिठायो मां समझा पर इन पासे काम सैयद अली मौला को ज़हरा कने बिसरी किताब में कहता सैयदा का बाद इलाही टाइम गुजरियो एकनी मुझे पाक मौला जन फरमायो फिजा अज दस्तरखान हन सब गंजी मानी दस्तरखान लगो थाम रखिया गया खाधो लगायो गयो जिन में खाने जो टाइम आयो हथ सबनी वधाया हैदराबाद के इलाके जा शरीफ हो अचानक अली मौला जन दान कई वाह फातिमा हाय रुखी ज़हरा असनैन ज़ैनब कुलसूम करीबन बाबा साईं अचानक रो चुका फरमाइंदा ही जेको बर्तन है इने बर्तन में ज़हरा मानी खाई दी अरे सभई मौजूद आहियो फातिमा जी कमी महसूस करे या फातिमा मौला इमाम हुसैन कहीं जो भी मोहताज न करे ज़हरा दुनिया में मोकिलायो दफन थी वही सैयदा दफन करे जरी पर मोटी आया किताब में तो लिखे तो मुझे आका ज़ाते मलिक शाम अग्या फिरी आई बाबा बाबा अम्मा की कब्र तो हसन हुसैन बिथी आया बाबा असां भेनरुनि खे बि वठी हलो मुझे पाक मौला जन फरमाइनि था पुट
हाणे तहज्जुद जो टाइम थियो आहे मदीने जे गलियुनि में माण्हू ईंदा वेंदा हूंदा इंतज़ार कयो सैयदा चुप कयो सिज थोरो मथे चढ़ी आयो बाबा हाणे हलूं फरमाए त पुट अञा ॾींहुं मां लफ़्ज़ जो तव्हां न सम्झो अञा ॾींहुं हे ॾींहुं तूं ज़ैनब ज़ैनब इंतज़ार सोमानी की नमाज़ पढ़ी अली की धी फरमायो बाबा साईं हानी वठी हलंदो मौला ने फरमायो पुट ॿाहिरों आवाज़ पिया था अचनि माण्हुनि जा अञा बाज़ार में माण्हू हलनि था पिया अध रात गुज़री अली मुर्तज़ा जन सॾे चयो ज़ैनब जी मुंहिंजा लखीना बाबा पुट अचो तव्हांखे वठी हलां ज़हरा जी ख़बर मां किताब में न पढ़ियो न मुंहिंजे अॻियां को गुज़रियो आहे जुमिलो मसाइब ख़ान पढ़ंदा आहिनि त जेॾीमहिल सैयदा ज़ैनब ॿाहिरि पई निकिरे त मुंहिंजे आका जन फरमाए पुट हिकु मिंट तरस ॾिते मां ॿाहिरि बीही हिकिड़ो ऐलान कयां वाले ॾिसजो अली ईअं मथे मुंहुं करे 3 दफ़ा चयो अलहिजा वरी ॿुधो रात जो टाइम सिरन जे पुरका या चादर मुंहिंजे मौला जन ईअं कयो हसन पुट तूं हेॾो हुसैन तूं हेॾो मौला जन पाण अॻियां भेनर विच ते हाणे जेॾीमहिल हलंदा था अचनि ओ थोरो अॻिते हलिया मां जी कब्र जे पासे जे ॿई शहज़ादा डोड़िया वाह उम्मा हाय असांजी उजड़ी मां हाय असांजी उजड़ी अम्मा हाय असांजी ॾुखायल मां जेॾीमहिल ॿई डोड़िया त अली जी वॾी धीउ बि बिख तेज़ खई माने ॾिसजो अली अमीर हितां हथ विधो ज़ैनब तूं भी अञा असन पुट इहो कब्र ते जराब थो ॿार परे पियो इहो ॾिसण छा बाबा छो फरमाइनि था मटा कंहिंजी धीउ त ज़ैनब जी चादर ते पवे मां अली बर्दाश्त न करे सघंदुमि मां चवंदुमि मौला रात जो टाइम आहे तो जहिड़ो अली बाबो साण चओ था त मां नज़र न सही सघंदुमि तॾहिं ॾिसो हा जॾहिं कूफे में ज़ैनब हीअं पई वञे बतराए, मुझे बाराए
चादर जो नाम आयो हिकड़े शख्स कानो ॾिनो वञो ज़ैनब के चओ अॼु पीर जी शाहीन थई अली जी धीअ फरमाए थी कमज़ोर सम्झो त न हलंदा बाज़ार हाय जेॾी महिल चई न हलंदा बाज़ार टोला टोला पणिजी विया कीअं वठी हलूं हिकु बेगैरत अॻिते वधी चवे थो जितो चाहींदो उतो हलंदी छा कंदे चए थो ताज़ियानो मूंखे ॾियो सजाद खे हुसैन जी अम्मा जो सदको खुसूसन जवानन के मौला तौफीक ॾे गाउन वठो मौला तां सभिनी खे ताक़त ॾे कोई बर्दाश्त करे सघे जेॾी महिल सजाद पुफिन समेत साम्हूं बीठो इब्न ज़ियाद ऐलान कयो जंहिंजो हुसैन जेको बदिलो हुजे वरी बि थो चवां बर्दाश्त करे
खाना